तोखे रुॻो रबल त तूं हिते न अची हा मूं बि तोखे मना कयो हो न त हिननि सां असां सिधा वठंदासीं पोइ छो अची तो हुन सां हथ मिलायो इहा मुंहिंजी ग़लती हुई ऐं उन खां वधीक तो ॿी ग़लती इहा कई जो बिलाल खे आज़ादु कराए ऐं बिलाल ऐं कोच खे मूं तक रवानो कयो ऐं हिननि उन्हनि जो पीछो कयो जेकॾहिं कुझु वक़्त लाइ तूं बिलाल ऐं कुंज खे हिते पाण वटि रहाइण हा त अॼु विराए ते क़ैद न हुजे ऐं ना ई मां क़ैद हुजां मां बि आज़ादु हुजां न ॼाण मुंहिंजी सोच मथां अलाए कहिड़ा ताला लॻी विया जो का ॻाल्हि सम्झ में बि न अचे पई ऐं ग़लतियुनि मथां ग़लतियूं ई कंदो हुयुसि उथां हाणे त निकरण जी बि का वारंटी न आहे त असांजो मुक़दर बणिजी चुको आहे हाणे तूं ऐं मां हिते मारिया वेंदासीं सुभाणे कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान सिंध जी वॾी सियासी पार्टी में ऐलान करण लाइ वञनि पिया इन्हनि जी इहा ई कोशिशि आहे त इन सियासी पार्टी जे टिकट ते हू इलेक्शन लड़ी वञनि कमाल ख़ान खे खटण खां केरु बि रोके न सघंदो केरु बि न थोरो सोच वठां जेकॾहिं अहिड़ो ज़ालिम शख़्स इलेक्शन में चूंडिजी आयो न त पोइ इन आवाम जो छा थींदो ऐं इहा आवाम इन्हनि ज़ालिम हुकुमराननि जी ग़ुलामी क़बूल करण जी आदी बणिजी वई आहे तूं इन्हनि जो न सोच इन्हनि ज़ालिमनि मां हिकु वेंदो त वरी ॿियो ईंदो असांजी आवाम खे इन ॻाल्हियुनि जो को बि ख़्यालु न आहे तूं सिर्फ़ु पंहिंजी सोच न पर हर माण्हू पंहिंजे लाइ त सोचे थो तॾहिं त असां आज़ाद में आहियूं काश हर माण्हू पंहिंजो ज़ाती मफ़ाद छॾे करे क़ौम जे लाइ सोचे हा न पोइ अॼु हिते ॿियो माहौल हुजे रबल जेकी मूं ज़ुल्म कया मूंखे हिन जॻह ते ई हुअणु घुरिजे हा छो त इहो कुदरत जो दस्तूर आहे इहो कुदरत जो इंसाफ़ आहे पर तोखे कहिड़े गुनाह जी सज़ा मिली आहे मां बि गुनाहगार आहियां पर हिन क़ैद में हुन मालिक जी का मसलहत ज़रूरु हूंदी पर मां इहो सोचां त तुंहिंजी जाइ ते कमाल ख़ान छो न आहे मालिक साईं उनखे हेॾी छूट छो ॾिनी आहे इहा असांजे ॻोठ वारनि खे सज़ा मिले पई कुदरत जे तरफ़ां छो त चवंदा आहिनि त जाहिल क़ौम जे मथां अहिड़ा ई हुकुमरान ईंदा आहिनि पोइ तूं छा थो सम्झी असांजे ॻोठ वारा घटि जाहिल आहिनि उठा असांजे ॻोठ वारनि खे गफ़ार ख़ान जहिड़ो महबूब लीडर मिलियो हुयो गफ़ार ख़ान जहिड़ा हॾ ॾोखी नेक दिल मर्द मुजाहिद लखनि मां के पैदा थींदा आहिनि उनजो बि असांजे ॻोठ वारनि साथ न ॾिना उनखे बि ॾंदड़ को करे माराइजे इहे ई ॻोठ वारा उन जी सज़ा लोड़नि पिया काश जेकॾहिं न मूंखे एतिरी आज़ादी मिली वञे त मां हिन कमाल ख़ान जहिड़े ज़ालिम माण्हूअ खे पूरो करे छॾियां उन खां पोइ मौत बि आई न त दिलि में का हसरत न रहंदी पर जेकॾहिं कमाल ख़ान ज़िंदा बची ऐं मां मरी वियुसि न पोइ त मुंहिंजे रूह खे कबर में बि सुकून न ईंदो
सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।